टाइम न्यूज़ जो इन सेगमेंट में असां तव्हांखे तव्हांजा ई बरसाती बोड जे हवाले सां मोकिलियल वीडियोज़ ऐं फुटेज ॾेखारींदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बोड जी सूरतहाल जे हवाले सां टाइम न्यूज़ खे वीडियोज़ मोकिलण जो सिलसिलो जारी आहे। असां कोशिशि कंदासीं त घणे खां घणी वीडियोज़ शामिल करे सघूं। इन हवाले सां शुरूआत कयूं था। ही वीडियो असांखे मोकिली आहे मसूद बिरोही भिरिया रोड जे ॻोठ चाही सुलेमान मां, जितां जो हिकु ॻोठाणो मदद लाइ अपील करे रहियो आहे। विल ते वेठो आहियां, अॼु चौथों ॾींहुं आहे, न जेकॾहिं मूं वटि छत आहे, मुंहिंजो घर जेकॾहिं किरी पियो आहे, कमरा किरी पिया आहिनि, ॿारनि वटि पाइण जे लाइ कपिड़ा न आहिनि, न जेकॾहिं मथां जेकॾहिं न सवड़ आहे, न खटु रहियो आहे, न हंधु रहियो आहे, का शइ न रहियो आहे। मां ज़िलो नौशहरो फिरोज़ ॻोठ पांवारी तालको भिरिया, न असांजो MPA न MNA न जेकॾहिं हद जो को बि असां वटि कोन आयो आहे। मुंहिंजे जेका चौथों ॾींहुं आहे, ॿार बुख ते वेठा आहिनि, न कंहिं जेकॾहिं मुंहिंजो सार लधो आहे। कोटड़ी तालके जी UC झंडो मशाइख में ॻोठ गुल मोहम्मद जामड़ो जे मुतासिरनि हुकूमत मां आसरो पले छॾियो आहे। ॻोठाणनि घरनि मां पाणी कढण लाइ नओं तरीक़ो ॻोल्हे वरितो आहे। अचो त वहीद जामड़े जी मोकिलियल ही वीडियो ॾिसूं। अदाए छा आहे, तूं छा पियो करी होते? अदाए मिड़ई घर साफ़ कयूं, माल रोड ते बीठो आहे, केरु कतानो ई छड़ो कोन थो जे। हे पानी कढण जो तव्हां पंहिंजो तरीक़ो हथ कयो आहे? जो तरीक़ो बस गरीब माण्हू मिड़ई नमूनो करे कढूं, को तरीक़ो करे नी त माल त ॿधूं नी काथे काई सुकल दाड़ीअ ते। को बि सरकारी कामोरो या चूंडियल नुमाइंदो तव्हांजी मदद न पियो करे? बाबा बोर्ड में लुड़ी आहे सभु कामोरा, अलाए काथे वञी ज़ाहिर थिया, अलाए ज़ाहिर ई कोन थिया। हाणे ॿधूं पंहिंजी हिमत आहे नी त माल त सुकून सां काथे छांव में ॿधूं अचे नी, रोड ते ॿधो पियो आहे उस में भटारो। नौशहरो फेरोज़ ज़िले जे फुल शहर लॻ अलियाबाद ॻोठ सादिक वगड़ मां ॿेड़ी ज़रिए सामान मुंतक़िल कयो पियो वञे। मुतासिरनि जो चवणु आहे त खेनि का बि इंतिज़ामी मदद नाहे मिली सघी। सॼो ॻोठ पाणीअ जे घेरे में आहे। वीडियो मोकिली आहे एजाज़ अली बिस्तड़ो। जीअं त दोस्तो तव्हां ॾिसी रहिया आहियो, हे फुले में ॻोठ आहे वगड़नि जो, जेको सॼो ॿुॾी वियो आहे। हिन महिल ताईं कल्ह मुराद अली शाह आयो आहे 120 जी स्पीड ते विज़िट पियो करे। जीअं त हिते बीठो बि कोन, हे ॻोठाणा पंहिंजी मदद पाण करे रहिया आहिनि, ॿेड़ियूं पाण करे रहिया आहिनि, उन में सामान खणो था अचनि। सॼो रस्तो ॿुॾी वियो आहे, नलको आहे, हीअं भुटो लॻो पियो आहे। ॾिसो हे PP हुकूमत आहे। हिन महिल ताईं न DC आयो आहे, न हितां जा MPA MNA को बि ज़ाहिर न आहे। ऐं वॾेरनि जूं त ईदूं थी वियूं आहिनि, उन्हनि खे हुकूमत फंड ॾींदी, उहे पंहिंजे घरनि में वञी रखंदा। हे ॾिसो नलका बलका ॿुॾिया पिया आहिनि ऐं ॻोठ आहे सॼो ॿुॾियो पियो आहे। हिन महिल ताईं केरु बि न आयो आहे। रोड बोड सॼा ॿुॾिया पिया आहिनि, ॻोठाणा पाण रखंदो, ॿेड़ी कया आहिनि उधारी। प्यारो स्टेशन लॻ ॻोठ साईंदाद मरी ऐं महबूब मरी में मरी बिरादरी जा 30 खां वधीक घर किरी पिया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त गुज़िरियल 2 महीननि खां हू बरसाती पाणीअ जे घेरे में आहिनि। संदन बचा रोड ते वेठा आहिनि, पर कंहिं बि हुकूमती अमलदार संदन सार नाहे लधी। एहसान अली मरी जी वीडियो। बिना जगह थी रोड रस्तनि ते ॿार बच्चा वठी पिया आहियूं। ॿियों महीनो आहे, केरु असांजो जांच नथो लहे। साईं मुराद अली शाह खे अर्ज़ु था कयूं, असांजो ख़ुदा कारण मदद छो नथो करे। असां इन्हनि जा वोटर आहियूं, पीपली पार्टी जा आहियूं। इहो ई मसइलो आहे, केरु असांखे ॾुख ई आहे त का शइ केरु आयो ई न आहे। तव्हांखे DC जे तरफ़ों का टेंट वग़ैरह मिलियो आहे? जी न आहे मेल। ही वीडियो मोकिलियो आहे पीरल कल्होड़े। खैरपुर ज़िले जे तालके किंगरी जो ॻोठ मोहम्मद बचल मुकमल तौर पाणी हेठि अची वियो आहे, जिते मदद लाइ वेंदड़ खीर गरम करण वारी तईअ में चढ़ी वञी रहियो आहे। ऐं सूरतहाल ॿुधाईंदे चवे थो त हितां जे रहवासियुनि ताईं केर बि नाहे पहुतो। हेॾो वॾो घर मुकमल ॿुॾी वियो आहे। असां अॼु कोशिशि कयूं था त हिन ॻोठाणनि जी मदद कयूं। ऐं असां हिन वक़्तु ॻोठ मोहम्मद बचल कलोड़े में मौजूदु आहियूं, जेको मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे ऐं मुकमल तौर ते हिन जो जीअण महाल थी वियो आहे। हीउ ॾिसो हिन जा घर ऐं हिन जा दर, हिन जा कोट ऐं हिन जे घरनि में पाणी पइजी वियो आहे मुकमल तरह ते। हिन वक़्तु कंहिं हिन जी सार नाहे लधी ऐं हीउ बेयारो मददगार रोडनि ते वेठल आहिनि। मेहर जी तारीख़ में पहिरियों भेरो जॾहिं मिटीअ जा बाचका खुटी पिया त मेहर वारनि पंहिंजा सीना ॾेई बंद में पियल रूण खे झलियो। हिम्मत ऐं बहादुरीअ सां पाणी अॻियां सीनो साहींदड़नि जी वीडियो मोकिली आहे शकील मंगी।
सांगड़ वेझो ॻोठ मलूक पहोर में 62 शख़्स पानी जो कुदरती लंघ मुबैना बंद कराए छॾियो आहे। इहे मंज़र असांखे SK पहोर रिकॉर्ड करे मोकिलिया आहिनि। ही वीडियो असांखे दीदार अली भट्टी मोकिली आहे त तालके नारो जो ॻोठ मोहम्मद छुटल भट्टी कीअं बरसाती पानी जे ॿोॾ में ॿुॾल आहे। अचो त ॾिसूं। वॾो हिकिड़ो सूरत हाल तमामु हिते तमामु ख़राबु थी वई आहे। सूरत हाल हीअ तव्हां ॾिसो, तव्हांखे समुंड नज़र ईंदो। हीअ को समुंड जो तव्हांखे फुटेज न पिया ॾेखारियूं। हीअ तालको नारो यूसी खेवारी ॻोठ वॾो कादर बख़्श आराधन जो, पीरल आराधन जो ऐं मनण आराधन जो, मोहम्मद छतल भट्टी ऐं ॿिया जागराणी बिरादर जेके बि हिन में पाणीअ जे लपेट में बिल्कुलु अची चुका आहिनि। ऐं हिते को बि नुमाइंदो कंहिं सरहंदी वारे कॾहिं फ़ोन बि न कई आहे। जॾहिं वोटनि जी टाइम ईंदो आहे त हिते नंढा वॾा पुॼी वेंदा आहिनि, पर हिन महिल ताईं को बि नुमाइंदो हिते न पुॻो आहे, न को मीडिया वारो, न को ॻाल्हि। हिकिड़ी वॾी ॻाल्हि त इहा आहे त हितां जे टावरनि जी रेंज बि बंदि कई वई आहे। यूसी काज़ी बादल महर जेका तालके खानगढ़ ज़िले घोटकीअ में आहे, उतां जा मंज़र असांखे मोकिलिया आहिनि ज़ाहिद अली महर, जिते समूरा घर डही पट थी विया आहिनि, पर इंतिज़ामिया का बि सार नाहे लधी। न राशन मिलियो ऐं न ख़ैमा। मच्छरनि जो आज़ार बि वधी रहियो आहे। हिन सेगमेंट में फ़िलहाल एतिरो ई। टाइम न्यूज़ जे सिटीज़न जर्नलिज़म में तव्हां बि पंहिंजे इलाइक़े जी सूरत हाल रिकॉर्ड करे मोकिले सघो था। वीडियोज़ मोकिलण जे लाइ असांजो WhatsApp नंबर 032015789006 आहे।